बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल-अर्ज़ुल आमाल, यानी आमाल जेके माण्हू जा पेश थींदा उन जे बारे में अहादीस आहिनि। हज़रत अबू हुरैरा खां रिवायत आहे, फरमाया रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, युअरज़ुन नास यौमल क़ियामह सलास अरज़ात, माण्हू पेश कया वेंदा क़यामत जे ॾींहुं टे भेरा, माना टे पेशियूं थींदियूं क़यामत जे ॾींहुं। अमा अर्ज़तान फजिदाल व महाज़ीर, बाक़ी ॿ अर्ज़ जेके हूंदा, ॿ पेशियूं हूंदियूं, उहे झगड़ा हूंदा, उज़र माज़रतूं हूंदियूं, माना दावा जवाबी दावा, माना हिकिड़ो दावा जो, ॿियो जवाबी दावा जो। जिदाल माना इहो थियो। अमल अर्ज़त सालिसा, बाक़ी टियों अर्ज़ो जेको आहे फ़इंद ज़ालिक ततयुर सुहुफ़ फिल ऐदी, इन वक़्तु सहीफ़ा जेके आहिनि उहे उॾंदा ऐं ततीर कंदा फिल ऐदी, हथनि में पवंदा। फ़ाख़िज़ुन बियमीन ही वाख़िज़ुन में, हिकिड़ा सॼे हथ में बि खॿी। भला शहादुल हदीस बिन क़बल अन हसन लम यस्मा नबी रहियो क़दर अबादुन अन रबी नदी व रिफ़ाई अन हसन अन हुसैन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हज़रत आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाहु अन्हा रिवायत करे थी, चई त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां ॿुधुमि फरमाइनि पिया, मन नूकिशल हिसाब हलक। ॿी हदीस में ईंदो आहे मन नूकिश उज़िब, जंहिंजो नक्श थियो, माना हिसाब किताब मुहासिबो थियो, यानी नक्श चइबो आहे टिक मार्क, टिक मार्क थी, जंहिं ते टिक थी हलाक थियो। टिक मार्क चइबो आहे माना हिकु हिकु शइ खे टिक कबो आहे, हीअ शइ वई, हीअ शइ वई, हीअ शइ वई, हीअ शइ बची, हीअ शइ बची, हा न साईं। ज़रे 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 ते टिक थींदो आहे, चए थो जंहिंसां टिक मार्क थी न उहो हलाक थींदो। कुल या रसूलल्लाह इन अल्लाह यक़ूल, मां अर्ज़ु कयुमि, बीबी साहिब चए थी, मां चयुमि त अम्मा मन ऊती किताब हू बियमीन ही फसौफ़ युहासब हिसाबन यसीरा, जंहिंखे अमलनामो मिलियो यमीन में, उन सां हिसाब थींदो, हिसाब आसान। क़ुर शरीफ़ में जो अलाह सां ईअं फरमायो आहे, हिसाब उन सां आसान थींदो, इहो क़ुर पाक आहे। पोइ इहो छा आहे फरमायो, हुज़ूर साईं जन त ज़ालिकल अर्ज़, इहो अर्ज़ आहे, माना इहा पेशी आहे, बसि छॾो हिसाब जे लाइ पेशी थींदी, बाक़ी हिसाब न थींदो। बाबा छॾे हलो वियो, तूं वञा कहिड़ा फलाणो, हल बाबा हल छुटी, बसि इहा पेशी थींदी। इहा आहे पेशी, अर्ज़ माना पेशी, इहा हूंदी पेशी। ॿियो हूंदो हिसाब, माना हिसाब कयो बाबा घणो आहे, ज़रो 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 हिसाब थींदो, मनू किश उज़िब, उनखे अज़ाब ई थींदो। बाक़ी जंहिंखे अलाह छॾे ॾिनो त छॾे ॾिनो, बसि जान छुटी। हज़रत अनस थो चए त हुज़ूर साईं जन फरमायो, युजा बिब्न आदम यौमल क़ियामह कअन्नहु बज़्ज, आंदो वेंदो इब्न आदम खे क़यामत जे ॾींहं त इहो बज़्ज हूंदो, माना घटे वांगुरु, घटे जो बच्चो हूंदो। यूकफ कअन्नहु बज़्जुन, युजा बिब्न आदम यौमल क़ियामत कअन्नहु बज़्जुन, आंदो वेंदो इब्न आदम खे क़यामत जे ॾींहं त हूंदो बज़्ज। बज़्ज चइबो आहे यानी ज़ान जो नंढड़ो पंहिंजो बच्चो, नवज़ाइद नंढड़ो घटो। यूकफ़ बैन यदई अल्लाह, पोइ अलाह जे आरो हुनखे बीहारियो वेंदो। फ़यक़ूल अल्लाह ताला, पोइ अलाह सां फरमाईंदो, आतइतुक व ख़व्वलतुक अनअमतु अलैक, मां तोखे ॾिनुमि बि, व ख़व्वलतुक, ऐं तोखे मां मालदार बनायुमि, अनअमतु अलैक, तोखे मां तो ते नेमतूं कयूं। फमाज़ा सनत, पोइ तो छा कई, पोइ चवंदो रब्बे जमातुहू समरतुहू व तरकतुहू, मां हुनखे जमा कयो, मां हुनखे जमा कयो ऐं समरतुहू, मां हुनखे जमा कयो ऐं हुनखे वधायो, तरक़तुहू, अक्सर मां छॾे आयुसि जो अञा घणो जेको हुयो। फर्जिअनी आतिक बि, हाणे मूं छॾ मूंखे मोटाए त मां खणी अचां तोॾे समूरो जो समूरो। फ़यक़ूल अरिनी मां क़दम त, अलाह साईं फरमाईंदुसि हाणे छॾ बद न आहे, हाणे ॿुधाए तो अॻे तो छा मोकिलियो, पंहिंजे मरण खां अॻे कुझु मोकिली अलाह जी तरफ़, कहिड़ो अमल तो मोकिलियो। फ़यक़ूल या रब जमातुहू समरतुहू तरक़तुहू अक्सर मां कनि, फर्जिअनी आतिक बि कुल फ़ैज़ आब्दुन लम युक़द्दिम ख़ैरन, पोइ अहिड़ो बानो हूंदो जंहिं अॻे कुझु ख़ैरु कयो ई न हूंदो, फ़युमज़ा इलन्नार फ़युमज़ा बिही इलन्नार, उनखे जहन्नम ॾे हकलियो वेंदो, हलायो वेंदो। अबू ईसा चए थो, अब्दुल्लाह बिन मोहम्मद ज़ुहरी बिसरी, मालिक बिन सैर, अबू मोहम्मद कूफ़ी ऐं तमीमी, आमश साले खां, अबू हुरैरा खां फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, युताबिल अब्दु यौमल क़ियामह, आंदो वेंदो अब्द खे क़यामत जे ॾींहुं, फ़यक़ूलु लहू अल्लाह जालिक समन व बसरन, तोखे मां अखियूं ॾिनियूं, कन ॾिना, माल ॾिनो मैं ऐं औलाद ॾिनी मैं, ऐं तुंहिंजे लाइ मां जानवर मुसख़र कया ऐं खेती बाड़ी। तरक़तुक तरसो तरबो, तरक़तुक तरसो तरबो
तोखे मां रईस बणायो, चङो मुड़ुसु बणायो, तरब तोखे चङो मुड़ुसु बणायो मां ऐं तरब ऐं तूं तरब ऐं रुब ऐं ख़ुम्स बि माण्हुनि खां वठे पर कैफ़ तज़ुन अनक मुलाक़ी बाज़िम फ़कैफ़ तज़ुन अनक मुलाक़ी योमुक हाज़ा, पोइ तूं कीअं सम्झो, पोइ कुन त तोखे ख़बर हुई, कुन त तज़ुन तोखे ख़बर हुई त तूं मूंसां मिलंदे, अॼु ॾींहुं तोखे क़यामत जी ख़बर बि हुई ॼाणंदे, फ़यक़ूल ला चई न साईं मूंखे ख़बर न आहे, फ़यक़ूल हलियो अंसाक फ़यक़ूल अलाह सां चवंदुसि अॼु मां तोखे विसारियां थो जहिड़ी तरह तो मूंखे विसारियो, अलियोम तुनसऊं, अॼु तोखे विसारियूं था असां, तूं मूंखे विसारियो मां तोखे विसारियो, अलियोम अंसाक कमा नसीत नी अलियोम अतरुक कफ़िल अज़ाब, मां तोखे छॾियां थो अज़ाब में, कज़ा फसर बाज़ अहल इल्म हाज़िल आया फल्यौम नंसाहुम कमा नसू लिका यौमिहिम हाज़ा, क़ुरान शरीफ़ जी आयत आहे, कालू माना अल्यौम नतरुकुहुम फिल अज़ाब, हाणे असां छॾे था ॾियूं वञी अज़ाब खा। ईअं सुवेद बिन नसर चए थो अब्दुल्ला अबू हुरैरा खां, चई त फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यौमइज़िन तुहद्दिस अख़बारहा बिअन्न रब्बक वहाल अतदरून मा अख़बारहा, अख़बार छा आहे, कालू अल्लाह व रसूलुहु आलम, चई अल्लाह अल्लाह जे रसूल खे ख़बर आहे, काल इन अख़बार अन तशहद अला कुल्लि अब्दिन मुतनिन बिमा अमिल अला ज़हरिया, त अन तशहद शाहिदी ॾींदो हर बाने ते या बानीअ ते, बिमा आमिल जेको जो अमल कयईं, अला ज़हरिया उन जे ई मथऊं, अंतकूल उनजी ज़हर चवंदी, अंतकूल आमिल कज़ा व कज़ा फी यौम कज़ा व कज़ा, पर अंतकूल तूं चवंदे त अमल उन फलाणो अमल कयो, फलाणो कयईं फलाणे ॾींहुं फलाणे ॾींहुं, माना पंहिंजो पाण ते माण्हू शाहिदी ॾींदो, यौम तशहदु अलैहिम अनफुसुहुम, यौम तशहदु अलैहिम अनफुसुहुम अयदीहिम अर्जुलुहुम बिमा कानू यअमलून, पाण ते पाण शाहिदी ॾींदो, हुनजा हथ पेर शाहिदी ॾींदा, हाकज़ा हाज़ा हदीसुन हसनुन ग़रीबुन। अबू सईद खां रिवायत आहे, चए हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कैफ़ अनअम व साहिबुल कर्न का दिल तकमल कर्न वस्तमाल उज़न, कैफ़ अनअम, हुज़ूर साईं जन पाण फरमाइनि था कैफ़ अनअम माना कीअं मां ख़ुशी कयां, पाण साईं जन फरमाइनि था मां ख़ुशियूं कीअं कयां, व साहिबुल कर्न का दिल तकमल कर्न, ऐं जेको सूर वारो आहे उन तहक़ीक़ विधी आहे सूर पंहिंजे वात में, मस्तमाल उज़न ऐं ॾिनो अथई कन रब जी तरफ़ झुकायो अथई, त मता इहो उमिरि में नफ़ कॾहिं हुनखे हुकुम थिए थो नफ़ जो भयन फुख पोइ फूकींदो उन में, पैदा नुफ़िख़ फ़िसूर फ़सइक़ मन फ़िस समावात व मन फ़िल अर्ज़ि इल्ला मन शाअ अल्लाह ثم نفخ فيه أخرى فإذا هم قيام ينظرون فكأن ذلك ثقل على أصحاب النبي صلى الله عليه وسلم, ॼण त इहा ॻाल्हि असहाबनि सगोरनि खे तमामु ॻरी लॻी, फ़क़ाल लहुम, पोइ चयईं हुज़ूर साईं जन हुनखे छा फरमायो, चई चओ हस्बुनल्लाहु व निअमल वकील अलल्लाहि तवक्कलना, हस्बुनल्लाहु व निअमल वकील अलल्लाहि तवक्कलना, इहो पढ़ो हस्बुनल्लाहु व निअमल वकील अलल्लाहि तवक्कलना, हाज़ा हदीसुन हसनुन वक़द रुविय मिन गैर वजह हाज़ल हदीस अन अतियत अन अबी सईद अन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बाब मा जाअ फी शान सिरात, हदसना अली बिन हजर अली बिन मिसर अब्दुर्रहमान बिन इसाक नुमान बिन साद मुगीरा बिन शोबा खां, चई फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शिआर अलमुमिनीन अला सिरात, मोमिननि जो शिआर हूंदो सिरात ते, हिन पुल सिरात ते रब सलिम सलिम रब सलिम सलिम, हाज़ा हदीसुन ग़रीबुन ला नारिफु इल्ला मिन हदीस अब्दुर्रहमान बिन इसाक अब्दुल्लाह बिन सबा हाशमी बदल बिन मुअब्बर हर्ब बिन मैमून अल अंसारी अबुल ख़त्ताब अन नज़र बिन अनस बिन मालिक, पंज पीउ करे रिवायतूं करे पुछा कि नबी अलैहिस्सलाम खां यशफ़ा अली यौमुल क़ियामा, सिफ़ारिश कर मुंहिंजी शफ़ात कर साईं, काल न फ़ाइल मां शफ़ात कंदुसि, कुलतु या रसूल अल्लाह फ़इन अतलुबुक, मां तुंहिंजी सिफ़ारिश कंदुसि, शफ़ात मां तुंहिंजी कंदुसि, माना हिकिड़ो साहिबु इहो उन हुज़ूर साईं खे अर्ज़ु कयो साईं मुंहिंजी शफ़ात कजांइ, चई मां कंदुसि तुंहिंजी, चयूं मां त अलाह जो मां तव्हांखे ॻोल्हियां कीअं, काल उतलुबनी अवल मां ततलुबनी अला सिरात, पहिरीं तूं मूंखे ॻोल्हिजांइ पुल सिरात जे मथां, कुलतु फ़इलम अलक़क अला सिरात, जे करे न मिली सघे त पोइ काल फ़तलुबनी हिन मीज़ान, पोइ जिते मीज़ान थिए वज़न थिए अमलनि जो उते, चए उते बि न मिले त पोइ काल फ़तलुबनी इंदल हौज़, पोइ हौज़ कौसर वटि मूंसां मिलजांइ, फ़इनी ला उख़्ती, इन्हनि टिनि जायुनि ते ज़रूरु तूं किथे किथे मिलंदे, आज़ादी सुन हसनुन ग़रीबुन ला नारिफु इल्ला मिन हाज़ल वजह।
अल्लाहुम्मा सल्ली अला